सिंधी शाइरी इल्म उरूज़ में अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदासीं त ही फ़ऊलुनि बि हिकिड़ो रुकुन आहे। फ़ऊलुनि शाइरी जो हिकिड़ो रुकुन आहे, पर इहो कहिड़नि क़ाइदनि ऐं कहिड़नि क़ानूननि ते तयारु थिए थो। दोस्तों फ़ऊलुनि हिकु वतद ऐं हिकु सबबु ख़फ़ीफ़ ते तयारु थींदो आहे। वतद मजमू ऐं सबबु ख़फ़ीफ़। हाणे हिते जेको फ़ऊ थो थिए इहो वतद मजमू ऐं लुन फ़ऊलुन ही लुन जेको थिए थो इहो सबबु ख़फ़ीफ़। वतद मजमू मां मुराद आहे त सिंधी ॿोलीअ जा उहे टे अखर, वतद मजमू में उहे टे अखर ईंदा जेके पहिरियां ॿ अखर मुतहरिक ऐं हिकु अखर जेको पोयों आहे उहो साकिन। मिसाल फ़ऊ, मुफ़ा, इलुन या वरी अटो, लटो, वटो, इहे वतद मजमू। इन्हनि अखरनि खे वतद मजमू चइबो आहे। ऐं सबबु मां मुराद आहे त उहे ॿ मात्राऊं सिंधी ॿोलीअ जूं जुमिले में जेके अचनि जिन में पहिरियों जेको अखर आहे उहो मुतहरिक ऐं ॿियो साकिन अचे। मिसाल लुन, जो, जा, सा, ये सबबु ख़फ़ीफ़। हाणे अचूं था असां हिन शहर जे तरफ़। हीअ असांजो पहिरीं प्यारो आहे ठड़ी मिलो वारो दोस्त असदुल्ला उनड़, जंहिंजूं ॿ सिटूं आहिनि। कुतुब कल्ब खानो अखर आदमिया, कुतुब कल्ब खानो अखर आदमिया, लिखण लाइ लाइक लहू लाज़मी आहे। हाणे इहो असां तव्हांखे फ़ऊलुनि जे हिननि ॿिन्ही क़ाइदनि समेत सम्झाईंदासीं दोस्तों। जीअं हाणे फ़ऊलुनि 5 अखरनि ते मुश्तमिल आहे, पर ही फ़ऊलुनि जन क़ाइदनि ते ठहे थो, उन्हनि क़ाइदनि समेत तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिते कुतुब, फ़ऊ, कुतुब कल, फ़ऊ, लुन। हाणे हिते जेको कुतुब थियो इहो थियो वतद मजमू। वतद मजमू ही जेको लुन थियो फ़ऊलुन, इहो हिते सबबु ख़फ़ीफ़, सबबु ख़फ़ीफ़। बेखानो फ़ऊ, बेखानो फ़ऊ लुन, फ़ऊलुन। हिते वतद मजमू, हिते सबबु ख़फ़ीफ़, वतद मजमू। अखर आ, अखर फ़ऊ, आ, लुन, वतद
मजमू सबब खफीफ दिमी या दिमी फ़ऊ आ फ़ऊलुन वतद मजमू सबब खफीफ। अहिड़े तरीक़े दोस्तो हेठि सिट रही लिखण ला फ़ऊलुन इलाइक फ़ऊ फ़ऊलुन हे वतद मजमू हे सबब खफीफ हे वतद मजमू हे सबब खफीफ लहूला फ़ऊ ला लहूला फ़ऊलुन वतद मजमू सबब खफीफ ज़िमिया ज़िमी फ़ऊ आ फ़ऊलुन वतद मजमू सबब खफीफ। तो दोस्तों यकीनन अव्हांखे असांजो ही लेसन लाज़मी पसंद आयो हूंदो। अगर हिन में असां खां अञा भी का कमी कोताही थी वई आहे त अव्हां खां माज़रत था वठूं। बाक़ी यकीनन ही तव्हांखे बिल्कुलु सम्झ में आयो हूंदो। ऐं जेकॾहिं कंहिंखे बि कंहिं बि दोस्त खे हीअ ॻाल्हि सम्झ में न आहे त लाज़मी असां खां कमेंट करे पुछंदा। ऐं असांजो यूट्यूब चैनल आहे सिंधी शाइरी इल्मु उरूज़, इनखे लाज़मी सब्सक्राइब कयो त जीअं हर ईंदड़ वीडियो अव्हां दोस्त ॾिसी करे या अव्हां दोस्तनि जे लाइ जेका बि रहनुमाई लाइ वीडियो रखूं त उहा अव्हां ताईं पहुची सघे। अव्हांजो ख़ादिम वफ़ा ग़ुलाम अब्बास ख़ासि।